नाज़रीन, तुर्की शाम में ज़िलज़िले सबब फ़ौतनि जो अंग 8000 खां वधी वियो आहे। तुर्की शाम में ख़ौफ़नाक ज़िलज़िले नतीजे में फ़ौत थियलनि जो अंग 8000 खां वधी वियो। WHO तरफ़ां फ़ौतनि जो अंग 20000 ताईं पहुचण जो ख़दशो ज़ाहिर कयो वियो आहे। यूनेस्को जो चवणु आहे त तुर्की जे इलाइक़े दियारबकर शाम जे इलाइक़े हलब में तारीख़ी इमारतनि खे बि शदीद नुक़सान पहुतो आहे। ज़िलज़िले सटियल इलाइक़े में रेस्क्यू टीमनि तरफ़ां मलबे में दबियल माण्हुनि खे ॿाहिरि कढण जूं कोशिशूं जारी आहिनि। बर्तानिया सरकार तरफ़ां तुर्की जे ज़िलज़िले सटियल इलाइक़े में सर्च ऐं रेस्क्यू जा माहिर माण्हुनि जो ऐलान कयो वियो आहे। चीन तरफ़ां तुर्की जे इमदाद लाइ $5 करोड़ 79 लख रखिया विया आहिनि। पाकिस्तान पारां बि तुर्की शाम ॾांहुं इमदादी सामान उमारण जो सिलसिलो जारी आहे। NDMA पारां जारी कयल पधिराई में चयो वियो आहे त वज़ीर आज़म जे हिदायत ते शाम जे ज़िलज़िले सटियल लाइ ख़ेमा ऐं ॿियो सामान ते ॿधल कैंप उमाणे वियो आहे। इस्लामाबाद एयरपोर्ट तां ख़ुसूसी चार्टर उॾाम ज़रिए इमदादी सामान दमश्क उमाणियो वियो आहे। तुर्की शाम ॾांहुं वधीक इमदादी सामान रोड रस्ते बि उमाणियो वेंदो।